अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, इंतहाई अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं आदमशुमारी ते। सतीं आदमशुमारी शुरू थियण तरफ़ मुल्क में वञी रही आहे, पर हीअ आदमशुमारी गुज़िरियल भेट जे आदमशुमारियुनि खां इन लाइ मुख़्तलिफ़ आहे त हीअ डिजिटल आदमशुमारी हिन खे चयो थो वञे। सेंसिस, डिजिटल सेंसिस आहे। इहा जेकी आदमशुमारी हूंदी स्मार्ट डिवाइसिस ऐं टेबलेट ज़रिए इन जा अंग अखर गॾु करे नादरा जो जेको सिस्टम आहे उन सां अमलो ॻंढींदो। उन लाइ शुमारियात खाते पारां जेको अमलो आहे उन जी ट्रेनिंग्स पिणु कराई वई आहे। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त डिजिटल आदमशुमारी थियण तरफ़ वञे पई, उन में जेको अहम नुक़्तो आहे NIC क़ौमी शनाख़्ती कार्ड जो शर्त उन में लाज़मी करार न ॾिनो वियो आहे, उहो शर्त ख़तमु कयो आहे। NIC जे उन शर्त ख़तमु थियण सां सिंध खे कहिड़ा ख़दशा आहिनि, ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि ऐं वॾे शहर गादी जे अंदरि कराचीअ में बंगाली हुजे, बर्मी हुजे, अफ़गानी हुजे, वॾी तादाद में हिते गैर मुल्की रहनि था, उहे बि इन में ॻणप उन्हनि जी थी वञे। उन सां कहिड़ा नतीजा निकिरनि था, उन सां सिंध खे कहिड़ो ख़तरो आहे, उन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जॾहिं त जेको 2017 में जीअं त आदमशुमारी थी ऐं उन खां हर 10 सालनि जे दौरान हीअ आदमशुमारी थींदी रही आहे, पर हिन भेरे 2017 वरी 2022 ऐं 23 शुरू थियो आहे। 1951 में आदमशुमारी थी, 1961, 1972, 1981, 1998 हीअ हिन भेरे जेके मुख़्तलिफ़ तालुक़नि जो हवाले सां ॿुधायो थो वञे त 628 तालुका आहिनि, 495 ज़िला आहिनि ऐं ब्लॉक्स जेके ठाहिया विया आहिनि 1,85,000 आहिनि। कोशिश अॼु कई आहे हिन इशूअ ते त जेके शुमारियत खाते आहे उन जे जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघिजे ऐं उन्हनि सां राब्तो बि कयो वियो आहे त जीअं हू अची ॿुधाए सघनि त हुननि अमले जी ट्रेनिंग कीअं कई आहे, NIC शर्त उन्हनि ख़तमु कयो आहे, उन जा सबब कहिड़ा आहिनि। इन मामले ते उन्हनि सां राब्तो बि KTN न्यूज़ तरफ़ां कयो आहे। असीं कोशिशि बि कंदासीं त अॼु के प्रोग्राम में उन्हनि खे शामिलु बि कयूं। हिन वक़्तु असांखे हिन अहम इशूअ ते, सिंध जे हिन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे प्रोफेसर इनाम शेख साहब आहिनि, नाले वारा लेखक आहिनि, दानिश्वर आहिनि, उन असांखे जॉइन कयो आहे। वेलकम सर इनाम शेख साहब। सोहेल मेमून साहब असांखे जॉइन कयो आहे, सीनियर सहाफ़ी आहिनि। इमदाद सुमरो साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त सैयद ज़ैन शाह सिंध यूनाइटेड पार्टी जा सदर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां थी कजे इनाम शेख साहब, त ही डिजिटल सेंसस शुरू थियण तरफ़ वञी रहिया आहिनि। इन में ही जेकी मूं ॻाल्हि ॿोल बि में इंट्रो में ॿुधायो त NIC जो शर्त ख़तमु कयो आहे, या जेकी डिजिटल ही आदमशुमारी थिए थी इन खे तव्हां कीअं था ॾिसो? NIC जे इन शर्त जेको ख़तमु कयो आहे इन समूरी सूरत हाल कीअं था ॾिसो? इनाम साहब, तव्हांखे असां आवाज़ तव्हांजो न अची रहियो आहे, असां न पिया ॿुधी सघूं तव्हांखे। महिरबानी जी जी, हाणे आवाज़ अचे थो तव्हांजो। जी मां इहो चवां त ही जेका डिजिटल सेंसस थी रही आहे इन जे शुरू थियण ॿ टे रिज़र्वेशन्स, ॿ टे जेके आहिनि से या अज़ाइम खणी चओ त चिटा नज़र था अचनि। जीअं तव्हां तफ़सील में ॿुधायो त उसूली तौर ते त इहा आदमशुमारी थियणु खपंदी हुई तक़रीबन 5 साल अञा अॻिते, यानी 2030 में या 31, पर हिननि जेको आहे सो हुनखे 5 साल 2017 में थी त 5 सालनि खां पोइ वरी नई आदमशुमारी कराई अथऊं। इन में बदकिस्मती सां सिंध हुकूमत जो बि रज़ामंदी शामिल ही। MQM त हिनखे मुंड खां ई जेको आहे सो चैलेंज कयो, छाकाणि जो हुननि जो असुलु जेको तादादु हो उहो साम्हूं अची वियो हो त कराचीअ में तक़रीबन 30% जे लॻभॻि हुननि जी आबादी। ॿियो जेको इहो आहे त हीअ जेका डिजिटल आहे सेंसस, इहा कंट्रोल्ड आहे। इहा ईअं इंडिपेंडेंट न आहे त जेके शुमारी कंदड़ या न्यूमरेटर जेके चऊं उहो वेंदो ऐं बसि उहो पंहिंजा डिटेल्स कलेक्ट करे ईंदो, पर इहा जेका आहे गैजेट आहे इहा कंट्रोल थींदी मथां, को उहो तालुका इलेक्शन कमिश्नर हुजे या डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर हुजे या जेके इवन मथे
इलेक्शन न पर सेंसस कमिश्नर जेको हुजे जी उन वटां उहा टेक्नोलॉजी। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन टेक्नोलॉजीअ में इहो वाज़िह कयो वियो आहे त इन टेक्नोलॉजी जे ज़रिए जेका सेंसस आहे उन में वाज़िह कयो वियो आहे त इन में जेके ॻणप थींदी उहो ज़रूरी न आहे त जंहिं शहरीअ जी ॻणप थिए उहो पाकिस्तान जो शहरी हुजे। उहो बसि माण्हू हूंदो उन का बि जेको आहे सो शनाख्ती कार्ड जे सिलसिले में शामिल थी वञे। हाणे इन में तव्हांखे ॿुधायां मिसाल तौर ते जेकॾहिं को माण्हू गिलगित या स्कर्दू में जो आहे ऐं उहो अची वियो आहे जॉब करण या कंहिं बि ईअं कम सां इवन 6 महीननि जे पीरियड लाइ कराची अची वियो आहे त उनजी आदमशुमारी कराची में काउंट थींदी, गिलगित में पंहिंजे घर में न थींदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में जेका हिन आदमशुमारी खे 3 हिसनि में विरायो वियो आहे। हिकिड़ो त जेको आम घर आहे यानी जंहिं बि घर जे अंदरि 5 भाती गॾिजी मानी खाइनि था उहो हिकिड़ो आम घराणो काउंट थींदो। हिकिड़ो इज्तमाही घराणो काउंट थींदो जीअं हॉस्टल्स आहिनि, दारुल अमान आहिनि, जेल आहिनि या इदारा आहिनि, उन्हनि इदारनि जे ज़रिए थींदो। वरी टियों जेको आहे उहे बेघर माण्हू हूंदा। बेघर माण्हुनि मां मुराद जेके फुटपाथनि ते आहिनि, जेके पार्कनि में राति जो सुम्हनि था। ऐं तव्हां ॾिसो त अफ़गानी या जेके ॿिया इन क़िस्म जा ॿाहिरां बंगाली बिहारी या ईरानी माण्हू आया आहिनि इहे इन बेघर अपराध में शामिल था थियनि, पर इहे इन आदमशुमारी जो हिसो थी वेंदा। ऐं ख़तरनाक इहा ॻाल्हि आहे त इन आदमशुमारीअ जे बुनियाद ते तव्हांजी शेयर बि काउंट थींदो, जेका वसीलनि जी विरश आहे उहा बि काउंट थींदी, मथां इलेक्शन अचनि थियूं त असेंबली जूं सीटूं बि काउंट थींदियूं। ऐं इन क़िस्म जा जेके बुनियादी आहिनि मामला उन्हनि मामलनि ते इहा आदमशुमारी जेका आहे सा उहा अफेक्ट कंदी। त इहो हिकिड़ो तमामु ॾुखियो मरहलो आहे। ऐं असांजी जेका नुमाइंदा सिंध हुकूमत आहे इन खे शुरूअ खां ई इन ते हिकिड़ा पंहिंजो मौक़ुफ़ ॾियणु खपे आहे। पंहिंजूं रिज़र्वेशन्स पंहिंजा जेके आहिनि सुवाल उहे उथारणु खपनि आहे। इहे तव्हां ॾिसो था ॿियनि ज़िंदगीअ जे ॿियनि शोबनि वांगुरु हुकूमत जो विरश ते कंट्रोल न आहे उहा सेंसस खे छा कंदी। जेकॾहिं इन सेंसस खे सही नमूने सां न कयो वियो, इन ते असां सभिनी स्टैंड न वरितो ऐं जहिड़ियूं बि हालतूं आहिनि उन में पंहिंजे माण्हुनि खे बाशऊर न रखियो त इन जा तबाहकुन नतीजा सही। सैयद ज़ैन शाह साहब, इनाम शेख साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो। ही डिजिटल सेंसस थियण तरफ़ वञी रहिया आहिनि। इन में ही 7वीं आदमशुमारी, पर हिन में जेको शनाख्ती कार्ड जो शर्त ख़तमु कयो वियो आहे। इन हवाले सां तव्हां खां मालूम कंदुमि त शनाख्ती कार्ड जो शर्त ख़तमु थियण सां सिंध खे कहिड़ा ख़दशा आहिनि, कहिड़ा ख़तरा थी सघनि था? मामलो जेके वक़्त जो 10 सालनि जे बजाए 17 जे बजाए 23 कराइण जी, हिकिड़ो त आहे डिजिटल ऐं नॉन डिजिटल, पर तय करणु उन में बदनीयती शामिल नज़र थी अचे। ऐं सवेल इनाम पे ॻाल्हायो उहो त हिन हुकूमत खे ध्यानु ॾियणु घुरिजे आहे। हथ जे वधी जो न वेझ न तबीब। 2012 ऐं 13 में जेका पीपुल्स पार्टी ऐं MQM सिंध खे इंतिज़ामी तौर ते विराए ऐं पोइ जाग्राफी तौर ते विराइण जी रिथा कई, उन में हिते अवाम जी बाशऊर माण्हुनि जी मुख़ालिफ़ सियासतदाननि जी सभिनि जी मुखालफ़त जे करे जेका फेल्यूर उन्हनि जो थियो उन खे कवर करण लाइ ही वरी 10 सालनि खां पोइ ही कयो वियो आहे। ही पीपल पार्टी ज़रदारी ग्रुप खे पावर जेको ॾिनो वियो आहे उन में मुख़्तलिफ़ शयूं करप्शन त हाणे जहिड़ी नंढड़ी शइ थी लॻे, पर मजमूई तौर ते सिंध जा मजमूई तौर ते वसीलनि खे सिंध जे जेको जाग्राफी वहदत खे जेको नुक़सान जो जेको रिथाऊं अथसि उहो वधीक ख़तरनाक थियूं नज़र अचनि। ऐं ही उन जो हिसो आहे। उनखे डिजिटल मां जेके असांखे नुक़सान आहिनि सवेल दोस्त ॿुधायो आहे न, उन करे रिपीटिशन थींदी, पर वरी बि उनखे करियां थो। हिकु त मुल्की ऐं गैर मुल्की जी काउंट कान थींदी। ॿ, उन जे करे जेको आहे कराचीअ जो करणु, माना कराचीअ ते को हिननि खे को वॾो को फ़ैसिलो करिणो आहे, ख़ुसूसन को हंगामी फ़ैसिलो करिणो आहे, उन करे असांजे वज़ीर आला काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में इख़्तिलाफ़ रखी उनखे मञियो, इन बुनियाद ते मञियो त ॿीहर हिन नमूने सां कंदो जेका हीअं थिए पई जेका सेंसस,
या असांजे वज़ीर अल्लाह जे काउंसिल ऑफ CCI में डिमांड तहत पई थिए। बाक़ी MQM जो एतिरियूं सीटूं ई कोन हुयूं जेको ईअं त पोइ थो चवे PTI जो जेको आहे अॻवान इमरान ख़ान उहो थो चवे त बाबा इलेक्शन अक्टूबर में अगस्त में न करायो, 4 महीना अॻे करायो, पोइ 150 सीटूं रखे थो, हुनजी कोन था मञनि, 5 MQM था मञनि। MQM जो मामलो न आहे ही जेके ज़रदारी के मिशन मिलियल आहिनि या हुन जेके रिथाऊं आहिनि उन तहत ते कराचीअ खे कोई स्पेशल स्टेटस ॾियणु ऐं 2 नेशनल असेंबली जूं असां वटि 61 सीटूं आहिनि, प्रोविंशियल असेंबली जूं 130 आहिनि जेके जनरल सीटूं आहिनि, रिजर्व पोइ थींदियूं आहिनि। उन्हनि में जेको हिननि खे करिणो हूंदो आहे AAN सीटूं वधाए आबादी ॾेखारींदा। जेकॾहिं असांजा 40 लख गैर मुल्की आहिनि त यकीनन तौर ते 5 सीटूं नेशनल असेंबली जूं या 10 प्रोविंशियल असेंबली जूं कराची ॾे वधंदियूं ऐं उहे हक़ीक़ी हुजनि त भले वधनि कराची ॾे, असांजो एतिराज़ु कोन्हे, पर कूड़ ऐं गैर मुल्कियुनि जे बुनियाद ते उहा सीटूं वधंदियूं ऐं हितां जूं 10 खुटंदियूं ॿियनि डिवीज़ननि जूं। यानी इल इंटेंशन आहिनि, नियत ई बुरी आहे त सिंध इलाइक़ो वॾो मुसीबत करण वारा आहिनि ऐं हीउ उनजो हिसो आहे। उन जे करे डिजिटल जे करे हिकिड़ी त इहा नुक़सानु थींदो त सीटुनि जो थींदो, 2 गैर मुल्की आइडेंटिफाई न थींदा। जॾहिं हिननि खे कढणो पियो त ही त हूअं ई लिकंदा, उन्हनि जी आइडेंटिफाई कोन हूंदो कहिड़नि इलाइक़नि में केरु थो रहे। 3 ARC जो जेके NIC न आहे त ARC हुजे, एलियन रजिस्ट्रेशन कार्ड जो असांजे हिन जो इंटीरियर मिनिस्ट्रीअ जो तय थियल आहे, उहो त ख़बर पइजी वेंदी कहिड़ो माण्हू, केतिरा माण्हू रहनि था, कहिड़े नाले सां रहनि था ऐं किथे किथे रहनि था, इहा ख़बर कान पवंदी। टियों दहशतगर्दी वधंदी जेका हींअर वधे पई त इन्हनि गैर मुल्कियुनि में जिन आइडेंटिफाई कान्हे उहा वधे थी। ॿियो जेके ॾोह जेके हीअं जेके स्ट्रीट क्राइम या जेके रॉबरीज़ थियनि पियूं, इहो इन्हनि ॾोहनि में इज़ाफ़ो थियण जो हिकिड़ो सबबु इहे गैर मुल्की आहिनि। उन करे मजमूई तौर ते असांजे लाइ दहशतगर्दी, ॾोह ऐं सियासी तौर ते जेको लेजिस्लेटिव जेका असांजी रिप्रेज़ेंटेशन आहे उन में असांखे नुक़सानु थींदो सॼी दुनिया में। सॼी दुनिया में न कयो थो चवां, इहो इलीगल इमिग्रेंट्स जो या माइग्रेशन जो सुवाल आहे, पर इहो इन मां फ्रांस मां माण्हू UK वञनि था या मैक्सिको मां USA वञनि था या यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पाण में तज़ाद आहिनि, ख़ुसूसन ग्रीस इन्हनि माइग्रेंट्स जे ख़िलाफ़ पियो ॻाल्हाए, पर माज़ी में छा ॾिठो वियो आहे, पोइ भेरे सदर हो USA जो ट्रम्प, उन मैक्सिको खां भित पे खणाई। अॼु बि जियो बाइडन जेको वरी हुनजी मुखालिफ़ जमायत जो आहे, पर उहो बि मैक्सिको जे बॉर्डर ते वञी इहो पियो चवे त बाबा हितां गैर मुल्की इमिग्रेंट्स न अचनि। असांजे ही पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिं पासे खां टेररिज़म थिए थो, असांजी वेस्टर्न बॉर्डर यानी अफगानिस्तान जेको 1200 किलोमीटर आहे उन खे सॉफ्ट बॉर्डर कयो वियो आहे, ऐं जेको असांजो ईस्टर्न बॉर्डर आहे यानी इंडिया, जंहिं पासे जा हींअर ताईं का पॉपुलेशन जेका असांजी ॻंढियल आहे यानी सिंधी ॻंढियल आहिनि, गुजरात ऐं राजस्थान उन्हनि जो बॉर्डर बंदि आहे, पंजाबी ओॾां आहिनि, ओॾां अमृतसर ऐं हिननि जो उन्हनि जो खुलियल आहे, पर उहो हिकिड़ो नॉर्मल क़िस्म जो हिकिड़ो बॉर्डर आहे जंहिं ते पासपोर्ट सां अचनि था। ही उहे इलाइक़ा आहिनि जिन ते खुले ई छूट ॾिनी वई आहे त जीअं माण्हू हितां अचनि, ऐं उन्हनि जो अक्सरियत अफ़गानियुनि जो टारगेट कराची आहे। उन जे करे आउं सम्झां पियो त ही हिन बॉर्डर खे सॉफ्ट न रहणु घुरिजे, अफ़गानिस्तान खे रूटीन ॿियनि बॉर्डर्स वांगुरु ईरान, चाइना ऐं हिननि बॉर्डर वांगुरु सख़्तु कयो वञे। ऐं ही जेका आहे सेंसस डिजिटल, इहा बदनीयतीअ ते आहे, इन खे बंदि थियणु घुरिजे। जेकॾहिं थिए थी त असीं सम्झूं पिया त सिंध दुश्मनी करण वारा पीपुल्स पार्टी ऐं MQM ऐं इहो असीं सम्झूं पिया त सिंध जे माण्हुनि में इन अमल जे करे जेको छो त ही डिजिटल ते ख़तमु कोन कंदा, डिजिटल जीअं नतीजा कढंदा उहे वधियल हूंदा, एक्ज़िलरेटेड हूंदा, उहे वधियल हूंदा ऐं जंहिं ते माण्हुनि जी नापसंदगी थींदी, मजमूई तौर ते सिंध खे नुक़सानु थींदो ऐं मुल्क जे लाइ ख़ुदि इहो नुक़सानकार ऐं तबाही जी आहे।
उन करे मुंहिंजे ख़्याल में इहा न थियणु घुरिजे। ठीकु आहे। इमदाद सुमरो साहब, सैयद ज़ैन शाह साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त हीअ जेके साईं ज़ैन शाह नुक़्ता उथारिया त सिंध दुश्मन फ़ैसिला थी सघनि था डिजिटल सेंसिस सां जेको मौक़ुफ़ रखियो ज़ैन शाह आबादी जे बुनियाद ते अगरि सीटूं वधायूं थियूं ॼनि गैर क़ानूनी आबादी जे बुनियाद ते उन सां सीटूं वधनि थियूं ऐं अॻियां हली सिंध दुश्मन फ़ैसिला थी सघनि था। त तव्हां इन जेको शनाख़्ती कार्ड जो शर्त ख़तमु कयो आहे, सीनियर सहाफ़ी आहियो, लिखंदा बि रहो था, हिन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो तव्हां? असलम साहब, महिरबानी प्रोग्राम में शामिल करण जी। जिते इनाम शेख साहब जहिड़ो असांजो उस्तादनि वांगुरु आहे, साईं जी असां ॻाल्हि ॿोल ॿुधी, साईं ज़ैन शाह पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो, उनजे मथां ॻाल्हाइण त माना ईअं सम्झो त ॼण त सिज खे ॾीओ ॾेखारण जे बराबरि हूंदो। पर मां पंहिंजो इनपुट इहो ॾींदुसि त सिंध ते गुज़िरियल 14 सालनि खां जेका क़ाबिज़ जेका माफ़िया आहे ज़रदारी लीग, उहा पंहिंजा करप्शन जा केस ख़तमु कराइण लाइ ऐं पाण खे हर क़ीमत ते इक़्तिदार में रखण जे लाइ सिंध जे लाइ हर क़िस्म जी सौदेबाज़ी करण जे लाइ तयारु आहे। तव्हां कादर मंदोखेल जी जेका मुजविज़ा जेका डोमिसाइल वारी कानून साज़ी ॾिसो, ख़ुर्शीद शाह जी सरबराहीअ में जेका कमेटी आहे 9 सूबनि वारी, उनखे ॾिसो, ऐं उन खां पोइ हीअ जेका डिजिटल सेंसस जेका थिए पई, उन ते सिंध हुकूमत जी ऐं पीपल्स पार्टीअ जी जेका मुजरमाना ख़ामोशी ॾिसो त इन मां साबित थिए थो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में रहण जे लाइ ऐं पंहिंजे करप्शन जे केसनि खे ख़तमु करण जे लाइ हर क़िस्म जी सौदेबाज़ी करण जे लाइ तयारु आहे। ऐं हीअ जेका माफ़िया आहे इहा आख़िरी हद ताईं वेंदी, ऐं जेसि ताईं सिंध जो माण्हू सही तरीक़े सां हिननि जी मज़म्मत न कंदो त असांखे इन खां वधीक ख़तरनाक नतीजा नज़र ईंदा। जीअं इनाम शेख साहब ॿुधायो त वसीलनि जी विरछ थींदी आबादी जे बुनियाद ते, उनखां अलावा जेके इलेक्शन में जेके सीटूं आहिनि उन्हनि जी विरछ हिन जे बुनियाद ते थींदी। कराची जेको शहर आहे, असां कराची में रिपोर्टिंग कयूं था, कराची जा काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते असां तव्हां बि वञी नथा सघूं। 40 लख खां वधीक जेके मुख़्तलिफ़ फोरम्स ते इहा ॻाल्हि मञियल आहे त 40 लख खां वधीक हिन शहर में गैर क़ानूनी इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, जिन में वॾो तइदादु अफ़गाननि जो आहे, बर्मिन जो आहे, बंगालियुनि जो आहे ऐं किथे किथे ईरानी बि रहनि था। जॾहिं हिकु शहर में 40 लख 50 लख गैर क़ानूनी आबादी रहे थी, गैर क़ानूनी मुहाजिर हिते रहनि था, त उते माण्हुनि जे बुनियाद ते ऐं शनाख़्ती कार्ड जे शर्त खे वायोलेट करे इहा मुकमल तौर ते इहा जेका कोशिश आहे इहा गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। ऐं इन ते आवाज़ उथारण सिंध जे बचे जो फ़र्ज़ त आहे, पर उन खां अलावा सिंध जे माण्हुनि जे पार्टीअ खे मोतबरी ॾेई इलेक्शन में खटराए इक़्तिदार जे ऐवाननि में पहुचायो आहे त उन जो बि सभ खां वधीक फ़र्ज़ आहे त इन ते आवाज़ उथारे। जेकॾहिं हीअ माफ़िया हिन अहम मसइले ते जंहिंसां सिंध जे माण्हुनि जो वजूद जो मसइलो आहे ऐं इन मसइले ते आवाज़ नथी उथारे, त सिंध जे माण्हुनि ते फ़र्ज़ थो थिए त हिन जे इक़्तिदार में वेठल इन्हनि माण्हुनि खे गले मां पकड़े इन्हनि खां इन्हनि जो सुवाल पुछनि त सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जहिड़नि मसइलनि ते हिन जी मुजरमाना ख़ामोशी छा थी साबित करे। ऐं हिन मसइले खे आसान न वठणु घुरिजे। जीअं साईं ज़ैन शाह जी पार्टी आहे, साईं वारनि हींअर संडे ते तमामु वॾो एहतिजाज बि कयो, माण्हुनि खे सेंसिटाइज़ करण जी कोशिशि कई, पर सिंध जूं जेके ॿियूं धुरियूं आहिनि, कलमकार आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, सहाफ़ी आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि खे बि ओड़े तरीक़े सां जदोजहद हलाइणी पवंदी जहिड़ी 2012 में पीपल्स पार्टी जे सिंध दुश्मन क़दमनि जे ख़िलाफ़ जेको ॿिटे निज़ाम वारो हो, उन ते हिकिड़ी तारीख़ी जदोजहद थी त हिन क़दम खे रोकण लाइ बि हिकिड़ी तारीख़ी जदोजहद जी ज़रूरत आहे। ऐं सिंध जो माण्हू जेसि ताईं इन ॻाल्हि खे सही सम्झी, इन ॻाल्हि जे निज़ाकत खे सम्झी मैदान ते न ईंदो, तेसि ताईं पीपल्स पार्टी उन्हनि जे हक़नि ते धाड़ा हणंदी ऐं उन्हनि जे बलबूते ते पंहिंजा केस ख़तमु करण लाइ इक़्तिदार मिलण लाइ हर क़िस्म जी सौदेबाज़ी कंदी। सही। अच्छा सुहेल, इमदाद साहब जी बि ॻाल्हि ॿुधी रहिया हुआ सभिनी महिमाननि जी। सिंध में सिंध जे वजूद जी ॻाल्हि बि कई थी वञे त उन जे लाइ ख़तरो आहे। वॾो सवाल सिंध में इहो बि उभरंदो आहे त गैर क़ानूनी गैर मुल्की जेके हिते रहियल आहिनि, परॾेही आहिनि, उन जो बोझ सिंध ते आहे, उन्हनि जी फौरी तौर ते नेकाली कई वञे। उहो सवाल उते ई मौजूदु आहे त मथां शनाख़्ती कार्ड जो शर्त बि ख़तमु आहे। तव्हां कीअं था ॾिसो हिन फ़ैसिले खे? वॾी महिरबानी भाउ, इहो मूं हक़ीक़त में इवन इन इस्लामाबाद कैपिटल आहे, सुठियुनि जाइनि ते जेके वेठल असांजा सोर्सिस आहिनि, मूं ॿिनि टिनि खां पुछा कई त आख़िर छा मसइलो आहे जो शनाख़्ती कार्ड जो ही शर्त ख़तमु कयो पियो वञे हिन सेंसर जे मामले में।
त यकीन कयो हू सभु पाण बि हैरान ऐं परेशान आहिनि त उन्हनि खे बि ख़बर न पई पए त सबबु छा आहे। चङी भली सतह ते ख़बर नथी पए त सबबु छा आहे त शनाख्ती कार्ड जो शर्त ख़तमु कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त सिंध जे माण्हुनि खे सिंध सॼी खे या सिंध जा उहे जेके सिंध दोस्त वतन दोस्त माण्हू आहिनि जेके परेशान थियनि था सोचनि था सिंध लाइ पाण पतोड़नि था उन्हनि सभिनी खे इहा परेशानी बिल्कुलु रहे थी त हीउ सभु कुझु छा पियो थिए। उन परेशानी जो सबबु इहो आहे जो सिंध केतिरनि ई सालनि खां हिकु अहिड़ी सूबाई हुकूमत जे हथ में आहे जंहिंजे सिंध मुखालिफ़ क़दमनि सां तारीख़ भरी पई आहे। उहा हीअ तारीख़ जेका मां पोयनि 15 सालनि जी थो ॻाल्हायां। सिंध जो माण्हू इन गवर्नमेंट जे हूंदे पीपल पार्टी सिंध गवर्नमेंट जे हूंदे पाण खे इनसिक्योर थो सम्झे। इन लाइ हर क़दम जेको बि अहिड़ो खजे थो उन लाइ परेशान थी वञे थो छाकाणि जो हुनखे पक आहे त हीअ गवर्नमेंट अहिड़ो शायदि क़दम न खणे जंहिंसां असां सिक्योर सम्झूं। इहो उन्हनि जा क़दम ॿुधाइनि था। मिसाल जा हाणे कादिर मंदोखिल जेका क़ौमी असेंबली में या मूव या बिल या कुझु बि पेश कयो आहे जेको उन कमेटियुनि जे हवाले सां सूबे वारे हवाले सां आहे उन में उन वाज़े चयो आहे त मां मुराद अली शाह खां पुछी करे पोइ मूं इहो बिल कयो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त पीपल पार्टी जो जेको प्रोटोकॉल आहे असेंबली में ॻाल्हाइण जो उहो बि क्लियर आहे। सीनियर साहब बि सभु ॼाणनि था त उन्हनि जा कुझु मख़सूस माण्हुनि खे इजाज़त हूंदी आहे त उहे तक़रीरूं कनि ऐं ॿिया न कनि। ईअं ई बिल पेश करण बि उन्हनि जो मख़सूस हिकिड़ो मथी लेवल जो फ़ैसिलो थींदो आहे कहिड़ो बिल पेश कजे कहिड़ो न कजे। सूबाई असेंबली में बि इहो ई प्रोटोकॉल आहे। इन हवाले सां इहो अहिड़े क़िस्म जा बिल पेश करण में पीपल पार्टी पूरी मलस आहे। इन जे करे असीं पाण खे इनसिक्योर सम्झूं था त का बि वॾी साज़िश साम्हूं थींदी नज़र पई अचे ऐं उहा साज़िश सिंध जी जाग्राफी ख़ासि करे कराची जीअं साईं ज़ैन शाह बि चयो इनाम बि ॻाल्हायो सभिनी खे ख़बर आहे त कराची हिकिड़ो मुख्य हब आहे या जहिड़े जो हंधु आहे जहिड़े जो हंधु इन सेंस की उते सभिनी जूं नज़रूं न त उते छा पियो थिए। इन लाइ सिंध जे माण्हुनि खे तमामु घणो संजीदगी सां अखि पटणी पवंदी ऐं इहो मेलनि में ऐं इन्हनि में सॼी सिंध जो जेको सान्यावंद सिंध जो जेको सहाफ़ी सिंध जो जेको पॉलिटिकल वर्कर करे पियो उहो पंहिंजी जाइ ते आहे पर हेॾो सिंध जी जाग्राफी खे सीरियस थ्रेट आहे। उन लाइ असांखे संजीदा क़दम खणणा पवंदा। जी अच्छा इनाम साहब सिंध जे वजूद जी ॻाल्हि थी कई वञे सिंध खे हर तरफ़ ॾांहुं ख़तरनि जी बि ॻाल्हि कई थी वञे। सिंध जा पढ़िया ॻढ़िया तव्हां माण्हू आहियो लेखक आहियो असीं तव्हांखे दानेश्वर बि सम्झूं था। सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो रस्तो कहिड़ो पैगाम ॾींदव त कीअं हिकमत अमली ठाहे कीअं हिन में हिसो वठे या कहिड़ा फ़ैसिला करे त जीअं उनजो वजूद जेको आहे उनजो बची सघिजे। ऐं ख़ासि तौर ते जेको हीउ वॾो सुवालु आहे त ग़ैर मुल्की अफ़गानी ऐं ॿिया हिते रहंदड़ आहिनि उन्हनि जी नेकाली कीअं मुमकिन थी सघे। इनाम साहब मां तव्हांखे न पियो ॿुधी सघां आवाज़ तव्हांजो बंदि आहे शायदि। पहिरीं त असांखे जेके बि तरीक़ा या रिसोर्सिस मुहैया थियनि उन जे ज़रिए दबाव विधो वञे हुकूमत ते ऐं लाॻापियल इदारे ते त उहे इन खे शफ़ाफ़ ऐं ट्रांसपेरेंट बणाइनि ऐं इन खे सही नमूने सां कनि। पहिरीं त जेके टेक्निकल हिचिस आहिनि उन्हनि खे जेको आहे ख़तमु कनि। मिसाल तौर ते त इन जेको या गैजेट हूंदो या जेका टेबलेट हूंदी उनखे ऑपरेट करण जे लाइ तव्हांखे 4G जो कनेक्शन हुजणु ज़रूरी। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त असांजो काछो आहे थर आहे जाबलू इलाइक़ा आहिनि ख़ुदि ॿाराड़ी जा बेशुमार इलाइक़ा आहिनि जिते इंटरनेट जी त सहूलियत बाद जी ॻाल्हि आहे बिजली कान्हे का बुनियादी सहूलियतूं कोन्हनि। उते जॾहिं इहा वञी ॻड़प थींदी त इहा कीअं ॻड़प मुमकिन थी सघे। माना सिंध खे हिकिड़े पासे खां हू धक था लॻनि त शनाख्ती कार्ड बि कोन्हे का आइडेंटिफिकेशन बि कोन्हे ऐं जेको माण्हू 6 महीना जिते रहियो पियो आहे या रहंदो उनजी उते काउंट थींदी ऐं उन खां पोइ उनमें ज़ाहिर उहा काउंट थींदी त उनमें ॿोलीअ जो बि खानो आहे ऐं ॿोलीअ हाणे तव्हां बंगाली बिहारी या ॿियूं जेके बि इहे आहिनि कम्यूनिटीज़ इहे त पंहिंजी ॿोलीअ जे खाने में लिखाईंदी उर्दू या जेको आहे सो ॿी मैक्सिमम उर्दू ई छो जो हुनजा सियासी मुफ़ाद बि इन तरफ़ इशारो था कनि।
त जेको असां अॼुकल्ह चऊं था त सिंधी 30 लख या 40 लख कराचीअ में, त पोइ उर्दू वञी हाणे 1.25 करोड़ थींदा उर्दू ॻाल्हाईंदा। हिकिड़ा वॾा ख़तरनाक चैलेंजिस आहिनि। तव्हां जेका मूंखां सुवाल कयो उन जवाब में मां रुॻो इहो थो चवां त नंबर पहिरियों त प्रेशर क्रिएट कजे त हिन खे हाणे कैंसिल कराइण त शायदि मुमकिन हुजे या न हुजे, पर इहो कजे त जेके बि हिन में फनी ऐं ॿिया जेके मयार आहिनि उन्हनि ते हिकिड़ो क्लियर स्टैंड वठी उन्हनि खे ठीकु करायो वञे। ऐं ॿी ॻाल्हि मिसाल तौर ते इहो सॼो प्रोसेस 15 ॾींहंनि जे अंदरि पूरो कंदा। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो 15 ॾींहंनि में ट्रेनिंग बि थींदी, घर खाना शुमारी बि थींदी, आदमशुमारी बि थींदी, पर्दनि जी ऐं इदारनि जी बि सभु थींदी, ऐं इहा जेको आहे सो कंप्लीशन थींदो आहे सिंध में रवायती तौर ते। ऐं उहो तमामु सुठो तरीक़ेकार आहे त सिंध जूं सभु पार्टियूं, पोइ उन में लाचार पीपुल्स पार्टी बि शामिलु छो न हुजे, त इहो हिकिड़ी गोलमेज कॉन्फ्रेंस ते ऐं हिकिड़ो जॉइंट कम्युनिके साइन थिए त बाबा सिंध खे ही हिन ते तहफ़ुज़ात आहिनि ऐं हिन तरीक़े सां इन शइ खे चेंज कयो वञे। नंबर 2 त जेके मिसाल इन में घणे में घणो पार्टिसिपेट कंदा तालीम खाते जा मुलाज़िम, ऐं उन्हनि ते उन्हनि जे तंज़ीमुनि सां खे मोटिवेट कयो वञे, उन्हनि खे ॿुधायो वञे त जेकॾहिं इहा थिए ई थी त इन में वधि सिंधी माण्हुनि जी जेका पार्टिसिपेशन आहे उहा मुमकिन थिए। ऐं इहे असांजी जेके PTLF आहिनि, गस्टा आहिनि, ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि, इन्हनि जे नुमाइंदनि खे इन सिलसिले में अहम किरदारु अदा करणु खपे। सियासी पार्टियुनि, समाजी पार्टियुनि खे, NGOs खे, हर फोरम खे पहिरीं त माण्हुनि खे सॼी ॼाण ॾियणु खपे त इहे थींदो कीअं, उन्हनि खे इहा आदमशुमारी थींदी, इन में कहिड़ा कहिड़ा अहम शयूं आहिनि उन्हनि ते फोकस करणु खपे, ऐं किथे किथे कहिड़े तरीक़े सां उन में एंट्रीज़ या दाख़िलाऊं रखाइणु खपनि, छो जो इन सां असांजे सिंध जे माण्हुनि जे मुस्तक़बिल जो सियासी ऐं मुआशी जेको आहे सो वसीलनि जो, हक़नि जो उन सां तालुक़ु आहे। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त इन सिलसिले में ख़ुदि सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ो मीडिया कैंपेन हलाइणु खपे त जीअं वधि में वधि माण्हुनि जी जेका सा पार्टिसिपेशन मुमकिन थिए। चौथी ॻाल्हि इहा आहे त जिन इलाइक़नि में 4G कनेक्शन अवेलेबल न आहिनि, इंटरनेट मुमकिन न आहे, ऐं जिन इलाइक़नि में टेक्नोलॉजी नथी पहुची सघे, त उते उहो जेको रवायती ॻणप वारो सिस्टम आहे उनखे बि राइज करायो वञे त जीअं हिकिड़ो बि माण्हू असांजो इंटीरियर में ख़ासि करे सिंध जे ॾूरान ऐं जेको आहे सो कुंडायतनि मागनि में रहिजी न वञे। इन सिलसिले में सोशल मीडिया ते सभु दोस्त जेके प्रोग्राम बि ॾिसनि था, सोशल मीडिया ते बि इन शइ खे बार बार वर्जायो वञे जीअं असांजो माण्हुनि जी तालीम घटि आहे, उन्हनि खे शऊर घटि आहे, त जीअं उन्हनि जे ज़हन में ॻाल्हि वेहे त इन सॼे प्रोसेस खे वधि में वधि पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि जे फ़ाइदे में कीअं इस्तेमालु। जी हाँ, बिल्कुलु। इमदाद साहब, इनाम साहब जेके सवाल उथारिया आहिनि फ़नी हवालनि सां, त अगरि हीअ सेंसिस डिजिटल सेंसिस थियण तरफ़ वञे थी, असांजो माण्हू इन में कीअं हिसो वठे, या इहे कीअं मुमकिन थी सघंदियूं त जीअं इनाम साहब चयो त जीअं काछो हुजे, थर हुजे, मुख़्तलिफ़ असांजा सिंध जा अहिड़ा ॾोरां इलाइक़ा आहिनि जिथे इंटरनेट जी सर्विस मौजूदु न आहे, त छा अगरि जिथे इहा सर्विस मौजूदु न आहे त छा सिंध जो माण्हू रहिजी वेंदो, सिंध जे माण्हू जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे, त इहे जेके सवाल आहिनि इहे कीअं हल थियनि? असम साहब, इनाम साहब तमामु ज़बरदस्त ऐं कारामद तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। इन में असांजी सिंध हुकूमत, पीपल्स पार्टी, उनखे पंहिंजो हक़ीक़ी किरदारु अदा करणु घुरिजे, ऐं उन खां अलावा असां जेके सहाफ़ी, शाइर, अदीब, दानिश्वर आहिनि, ऐं सभ खां वधीक जेको एक्टिव रोल आहे सोशल एक्टिविस्ट जेके हर मामले ते ॾाढा एक्टिव रहनि था, सोशल मीडिया जो किरदारु आहे। असां सिंध जे कुंड कुड़छ में, ॻोठ ॻोठ में, वाण वाण, वस्ती वस्ती वञी असां पंहिंजे माण्हुनि खे सुॼागी ॾियूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त हीअ असांजी ज़िंदगीअ जी मौत जो मसइलो आहे, ऐं हिन में असांजी हतल इम्कान या कोशिशि हुअणु घुरिजे। हर माण्हूअ ताईं असांखे पहुचणो पवंदो, सुॼागी ॾियणी पवंदी त असांजो को बि माण्हू ॻड़प खां रहिजी न वञे, छो जो हिन सां असांजे वजूद जो मसइलो लाॻापियल आहे। असांजा वसीला, असांजूं सीटूं, इहे सभु थींदियूं। तंहिंजे करे असां ते मीडिया पर्सन जी हैसियत में ऐं सोशल एक्टिविस्ट हुजण जी हैसियत में असां ते तमामु घणी ज़िमेदारी आहे। ॿियो जेको इनाम साहब ॿुधायो त जेके उस्ताद तंज़ीमूं आहिनि, सप्ला आहे, गस्टा आहे, पेटे अलफ़ आहे, उन्हनि जे
उहिदेदारनि खे बि माना इन मामले में पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, या ही प्रोग्राम जेके असांजा नाज़रीन ॾिसनि पिया, सिंध जा लखे नाज़रीन ॾिसनि था, त उन्हनि खे बि इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। ऐं उहे माण्हू जिन जी पहुच टीवीअ ताईं न आहे, जिन जी पहुच सोशल मीडिया ताईं न आहे, उन्हनि माण्हुनि खे बि असांखे सम्झाइणो पवंदो त ही कहिड़े तरीक़े सां आदमशुमारी थींदी ऐं हीअ छो असांजे लाइ ज़रूरी आहे त असांजो हिकिड़ो माण्हू बि रहिजी न वञे। जॾहिं असां सभु पंहिंजो ज़िमेदारी सां किरदारु अदा कंदासीं तॾहिं ई असां पंहिंजो वजूद असां बचाए सघंदासीं। बाक़ी जेकॾहिं हुकुमराननि जे आसिरे ते असां वेहंदासीं त असां पंहिंजो वजूद ख़तरे में विझी छॾींदासीं। ऐं अहिड़े तरीक़े सां अहिड़ी सुजाॻी वारी मूव हलाइणी आहे जेका मां पहिरीं अर्ज़ु कयो त जेका असां 2012 में सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि हिकिड़ी मूव हलाई, जंहिंजे नतीजे में तमामु वॾो फ़र्क़ु पियो हो। तंहिंजे करे असांखे अहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी सुजाॻीअ जी लहर आणणी पवंदी, हिकु माण्हू ताईं पहुचणो पवंदो। जी बिल्कुलु। अच्छा सुहेल, इमदाद साहब जी तव्हां ॿुधी त सुजाॻीअ जी मुहिम, त छा सुजाॻीअ जी जेकी मुहिम जी ॻाल्हि कई थी वञे, इन में सिंध जे लेखक, सिंध जो अदीब, सिंध जे दानिश्वर, सिंध जो शाइर, इन समूरनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे? भाउ ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त पहिरियों त सभिनी खे ख़बर आहे त थिए छा पियो। अॼुकल्ह अॻे त अञा घटि सोर्सिस हूंदा, हाणे त सोर्सिस वधीक आहिनि। सिंध जो कहिड़ो अदीब आहे, सिंध जो कहिड़ो सहाफ़ी आहे, सिंध जो कहिड़ो दानिश्वर आहे, जंहिं या पॉलिटिकल वर्कर आहे, जंहिंखे ख़बर न आहे त थिए छा पियो। सभिनी खे ख़बर आहे ॾींहं ॾिठे जो सिंध जे हक़नि ते, सिंध जे राइट्स ते, सिंध जी जाग्राफी ते, सिंध जे अटे ते, सिंध जे रोडनि, रस्तनि, म्यूनिसिपलिटियुनि, पैसनि, बजट, स्कूलनि, अस्पतालनि, सभिनी ते ॾींहं ॾिठे धाड़ो पियो लॻे। ऐं उहो धाड़ो खुले आम पियो लॻे ऐं रियासत जी छूट में पियो लॻे त बाबा वञो, जेको लुटणो अथव लुटियो, जेके केस हुया ॿिया टिया सभु ख़तमु थी विया। हाणे पहिरीं ॻाल्हि त प्रॉब्लम सभिनी खे ख़बर आहे। हाणे उन प्रॉब्लम खे कीअं एड्रेस कजे, इहो मसइलो तव्हां पुछियो आहे। ऐं इहो बिल्कुलु ई दोस्त सलाह हुजनि पिया, पर इहो पॉलिटिकल पार्टीज़ जो वधीक कमु आहे। उनखे वधीक बिल्कुलु जेके पंहिंजे वसार कमु कनि पिया उनखे सलाम आहे, उनखे शायदि पंहिंजी सरगर्मी में वधीक हिसो वठिणो पवंदो ऐं कराची खे टारगेट करणो पवंदो। ख़ासि करे कराची जे उर्दू आबादी मुख़्तलिफ़ क़िस्म जी आहे, रुगो MKM जी न आहे। उनमें मुख़्तलिफ़ सुलझल माण्हू बि आहिनि, कारपोरेट माण्हू बि आहिनि, अदीब आहिनि, इल्म दोस्त आहिनि। उन्हनि खे टारगेट करे सम्झायो त बाबा कराची रुगो सिंधियुनि जो तव्हांखे शायदि गाइड कयो आहे, सिंधियुनि जो मसइलो न आहे। कराची मसइलो हलो पाकिस्तानियुनि जो बि हिकिड़ो पासे ते रखो। कराची में मसइलो पाकिस्तान खां जेके गैर पाकिस्तानी सफ़ा इलीगल इमिग्रेंट आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो ख़तरनाक मसइलो आहे। उहे लखनि में आहिनि, 50-60 लख माण्हू कराची में आहिनि। उहे बर्मी आहिनि, बंगाली आहिनि, बिहारी आहिनि, हाणे वरी अफ़गाननि जो हिकिड़ो सैलाब आहे। उहो त उन्हनि खे ॿुधाइजे त बाबा तव्हांजे घिटी रस्ते चौक इहे गाॾियुनि वारा इहे सभु इलीगल इमिग्रेंट आहिनि, जेके मोस्टली छड़ा रहनि था, जिन जूं फैमिलियूं ई कोन्हनि ऐं क्राइम कनि था ऐं क्राइम करे माण्हू मारे धाड़ा हणी भॼी था वञनि। इन्हनि शहर खे रद्द कयो आहे, हुनजे ख़िलाफ़ तव्हांखे सिंधियुनि सां गॾु बीहणो पवंदो। इहो हिकिड़ो वॾो मैसेज आहे जेको कराची जी आबादी खे असांखे ॾियणु खपे। बिल्कुलु सुहेल, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। प्रोफेसर इनाम शेख साहिबु तव्हांजी महिरबानी, इमदाद सुमरो साहिबु, सैयद ज़ैन शाह साहिबु, तव्हां सभिनी जी महिरबानी। इंतिहाई अहम इशू आहे नाज़रीन, हिन ते अञा बि वधीक प्रोग्राम कबा, वधीक ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत आहे। डिजिटल आदमशुमारीअ ते तव्हां सिंध जे सहाफ़ियुनि जा, सिंध जे अदीबनि जा, सियासतदाननि जा ख़दशा ॿुधा। हिन अहम मामले ते त ख़दशा त NIC जो जेको शर्त ख़तमु कयो आहे, उन सां सिंध खे कहिड़ा ख़तरा आहिनि, सिंध खे कहिड़ो नुक़सानु थी सघे थो मुस्तक़बिल में, उन हवाले सां तव्हां तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी। वर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।